भिरासिटी में 1 महीनो अॻु पडीदड़ भरिसां नुसरत केनाल मां ॻोठु जुमो कल्होड़ो वासी लोंग कल्होड़ो जो हथां लाश वारो मामलो नओं रुख़ इख़्तियार करे वियो। संदसि साल पारा आशिक़ सां मिली करे क़त्ल करण जो इंकिशाफ़। भेरिया रोड पुलिस मुबैना तौर मुड़ुस जे क़त्ल में मुलवस जवाबदार औरत मसमात हमीदा कल्होड़ो खे गिरफ़्तार करे वरितो। मुड़ुस जे क़त्ल केस में गिरफ़्तार कयल जवाबदार औरत खे भिरिया सिटी जी अदालत में पेश कयो। इन सिलसिले में SHO भिरिया रोड ॿुधायो त गिरफ़्तार औरत हमीदा कल्होड़ो मुड़ुस लोंग कल्होड़े जे क़त्ल में मुलवस हुजण जो एतराफ़ी बयान ॾींदे चयो त अज़ीज़ कल्होड़ो सां लाॻापा हुया। मुड़ुस सालनि खां घर न ईंदो हुयो, न वरी ख़र्च ॾींदो हुयो। अज़ीज़ कल्होड़ो मूं सां शादी करणु चाहे पियो। अज़ीज़ कल्होड़ो ज़मीर कल्होड़ो ऐं करण सुञातल शख़्स सां गॾिजी मुड़ुस खे धोखे सां घुराए क़त्ल करण बाद नुसरत केनाल में लोढ़े छॾियो हो, जंहिंजो लाश पडीदन भरिसां हथायो। ॿिए पासे अदालत सॻोरी जवाबदार हमीदा कल्होड़ो खे 4 ॾींहं जे रिमांड ते सेफ हाउस भिरिया सिटी में रखण जो हुकुम ॾिनो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।